अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। नाज़रीन, असांजो अॼोको प्रोग्राम हिकु ॻोठ मंझि मुख़्तलिफ़ सरकारी स्कूलनि जे ॿारनि खे सॾाए हिते हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो प्रोग्राम कयो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां उनजी कम्पिटिशन आहे, डिबेट आहे, नातख़्वानी आहे, मुख़्तलिफ़ हवालनि सां उनजा मुक़ाबला कराया पिया वञनि। हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम, एनर्जेटिक प्रोग्राम, हौसला अफ़ज़ाई जे लाइ ज़बरदस्त प्रोग्राम। हिते मौजूदु समूरे जो समूरा ॿारड़ा सरकारी स्कूलनि जा आहिनि, प्राइमरी स्कूल जा ॿारड़ा आहिनि, बेसिक जेका तालीम हुजे थी उहा वठंदड़ ॿारड़ा आहिनि। हिते हिकिड़ो ॿार बि कंहिं प्राइवेट स्कूल जो न आहे। समूरी कामोरकी करप्शन ऐं इंतिज़ामी बदयानती जे बावजूदि ॿारयाड़ी में पढ़ंदड़ ॿारड़ा केतिरा बासलाहियत आहिनि, केतिरा उन्हनि जा हौसला बुलंद आहिनि, इहो हिन समूरे प्रोग्राम मां ज़ाहिर थिए थो। हिते हिकिड़ी समाजी तनज़ीम पारां ई प्रोग्राम कयो वियो आहे जिते सभई ॿारड़ा उते मौजूदु आहिनि हिन पंडाल में ऐं उन्हनि जा उस्ताद हिते मौजूदु आहिनि। उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं, ॿारनि सां ॻाल्हाईंदासीं। हीउ प्रोग्राम थी रहियो आहे, तव्हां हिन प्रोग्राम खे कीअं था ॾिसो? हीउ समूरे जो समूरा ॿारड़ा सरकारी स्कूलनि मां प्राइमरी स्कूलनि जा ॿारड़ा आहिनि, भरपासे जा जेके स्कूल आहिनि, ॿ चारि स्कूल जेके गॾु करे उन्हनि जा ॿारड़ा हिते घुराया विया आहिनि, कॉम्पिटिशन कराई पई वञे। हिन इवेंट खे तव्हां कीअं था ॾिसो? सभ खां पहिरियों त अस्सलाम वालेकुम। ॾाढो सुठो, ॾाढो बहितरीनु ऐं मूंखे इहो हिते नज़र आयो। ज़हन में इहो विधो वेंदो आहे त ॿारहं जे स्कूल, ख़ासि करे गवर्नमेंट स्कूल में कुझु बि न आहे, न पढ़ाई थींदी आहे न कुझु, पर हिते अचण खां पोइ महसूसु थियो न असां ग़लति हूं। हिते ॿारनि में टैलेंट मौजूदु आहे, सिर्फ़ु उजागर करण जी ॻाल्हि आहे त हिननि खे रांदियुनि जो बि हिकिड़ो प्रोग्राम रखियो वञे, जीअं माण्हुनि में रांदि जे टैलेंट उहो बि ॾिठो वञे त ॿारहं में इहो कहिड़ो कहिड़ो टैलेंट हिते मौजूदु आहे, जंहिंखे उनखे उजागर करे त इहे ई ॿारड़ा वञी मुल्क जी ख़िदमत करनि। पर साहिबु ॾिसो, तव्हां हिते मौजूदु आहियो, हिन मुख़्तलिफ़ स्कूलनि जा ॿारड़ा, नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा गुलनि जहिड़ा उहे हिते मौजूदु आहिनि, उन जा उस्ताद मौजूदु आहिनि। पर हिकिड़े अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त तालीम खाते जो न को हिते ऑफिसर नज़र थो अचे ऐं न वरी हिते को इंतिज़ामी लिहाज़ खां को जेको ऑफिसर हुजणु खपे हा, डिप्टी कमिश्नर खे हुजणु खपे हा, या उनजो को AC हुजे हा। हिते सरकारी अमलदार कोई नज़र नथो अचे, छो भला? या बेहसी चहुजे, या उन्हनि जी हिन शोबे सां लातालकी चहुजे, या उन्हनि जी दिलचस्पी न हुअणु चहुजे। इन अमल खे छा चवंदव? साईं, मां हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां न, उनजे न हुजणु, सरकारी सरपरस्ती न हुजणु, तॾहिं बि तव्हां टैलेंट त ॾिठो न, टैलेंट त मौजूदु आहे न। अगरि उहा सरपरस्ती हासिलु हुजे त हीअ त हले किथे पहुची वञे न, पर हीअ इहो टैलेंट इते ई मौजूदु आहे, इते ई रहंदो, इन खां पोइ मथे न चढ़ी सघंदो। अगरि सरकार जी हिननि खे सरपरस्ती हुजे हा, जेको तव्हां हिते नज़र अचे थो त कोई बि असांजो सरकारी अमलदार कोन्हे। मोहम्मद जान, महिरबानी करे इहो ॿुधायो त हीउ हिकु निज ॿारयाड़ी वारो इलाइक़ो आहे जिते कंहिं बि क़िस्म जी स्कूलनि में का सहूलियत नज़र नथी अचे, को इलेक्ट्रिक वाटर कूलर कोन्हे, बिजलीअ जो मुनासिबु इंतिज़ाम कोन्हे, फर्नीचर जो मुनासिबु इंतिज़ाम कोन्हे, तालीम खाते ऐं ज़िले इंतिज़ामिया जी मुकमिल बेध्यानी नज़र अचे थी। हिन हेॾे वॾे प्रोग्राम में कोई सरकारी नुमाइंदो मौजूदु कोन्हे, इंतिज़ामी अमलदार मौजूदु कोन्हे। हिन प्रोग्राम करण जा सां कहिड़ो मैसेज वेंदो ऐं हिन जा कहिड़ा नतीजा ईंदा? साईं, इन्हनि सभिनी मसइलनि जे बावजूदि असां इहो ॾेखारणु चाहियूं था त बाबा हिननि ॿारनि में जेके गवर्नमेंट जे स्कूलनि में पढ़नि था, सभिनी तकलीफ़ुनि बावजूदि इन्हनि में सलाहियत मौजूदु आहे ऐं इहे कंहिं बि तरह प्राइवेट स्कूलनि या ॿियनि स्कूलनि, सुठनि स्कूलनि खां घटि कोन्हनि। तंहिंजे करे असां इहे मौक़ो फ़राहम कयो आहे इन्हनि खे ताकी हीअ अचनि ऐं पंहिंजे सलाहियतुनि जो इज़हार कनि। हिते असां हिननि जो क्विज़ कॉम्पिटिशन बि रखियो आहे, नातनि जो बि मुक़ाबिलो रखियो आहे, क़ौमी तराने जो बि मुक़ाबिलो रखियो आहे। असां इन खां अॻु में हिकिड़ो पूरो हफ़्तो मल्हायो आहे रांदियुनि जो, ऐं उन्हनि रांदियुनि में बि हिननि जेका पंहिंजी सलाहियतूं ॾेखारियूं त असांखे इन्हनि जे मथां एतमाद आहे, इन्हनि उस्तादनि जे मथां एतमाद आहे त हीअ जेको महिनत कनि था पिया इहा कंहिं बि तरह सां ॿियनि स्कूलनि खां घटि कोन्हे। पर सहूलियतूं वाक़ई बि न आहिनि। असां उन्हनि जे बावजूदि हिननि हीअ जेको असां मनसूबो हलायूं था उहो 3 सालनि जे लाइ हलायूं पिया ऐं तालीम जे मयार खे बहितर करण जे लाइ हलायूं था। ऐं हीअ जेको प्रोग्राम आहे उन मयार खे जाचण जो हिकिड़ो पैमानो आहे त असां जेको कमु कयूं था उनजो रिज़ल्ट छा आहे। त उनजे बावजूदि तव्हां अखियुनि ॾिठा शायदि आहियो त हिननि जो रिज़ल्ट ॾिसंदव हिननि ॿारनि जो, त असां सम्झूं था त पोइ असां कोशिशि कईसीं त जेके मसइला आहिनि, छो त इंफ्रास्ट्रक्चर जा वॾा मसइला आहिनि, पाणी जो मसइलो आहे, बिल्डिंगूं सभु ज़बून हाल थियूं पियूं आहिनि, हिते कोई बि सफ़ाई जो इंतिज़ाम कोन्हे, स्टाफ कोन्हे, हिते हिननि खे फर्नीचर कोन्हे। असां कोशिशि कईसीं त असां ॿियनि प्रोग्राम मां कटे सटे हिननि खे जिते फर्नीचर जी ज़रूरत हुई आहे उहो असां फर्नीचर प्रोवाइड कयो आहे, पाणी जी ज़रूरत हुई असां पाणी जी सहूलियत फराहम कई आहे, टीचिंग मटीरियल असां हिननि खे ॾिनो आहे, असां जा जेके रिसोर्सिस आहिनि उन्हनि खे यूज़ कयो आहे। पोइ हाणे इहा बेसिक ज़िमेदारी आहे गवर्नमेंट जी न। तव्हां हिन ॻोठाणे स्कूलनि जे नंढड़नि ॿारनि खे, मासूम ॿारनि खे जेके प्राइमरी तालीम वठी रहिया आहिनि, उन में नियाणियूं बि आहिनि ऐं छोकिरा बि आहिनि, त तव्हांखे ॿारनि जो टैलेंट कीअं नज़र आयो? समूरे जो समूरा सरकारी स्कूलनि जा ॿार आहिनि। साईं, मां दावा कया थो
ऐं हिन चैनल जे तव्हांजे चैनल जे ज़रिए मां उन्हनि खे चैलेंज कयां थो ॿियनि स्कूलनि खे। हाणे प्राइवेट स्कूलनि शहर में तव्हां प्रोग्राम रखायो, असां हिननि ॿारनि खे उन्हनि सां मुक़ाबले लाइ वठी ईंदासीं। जेकॾहिं असां हाराए वञूं त असांजो हीउ जेको कमु आहे उहो ईअं सम्झो, तव्हां सम्झो ज़ाया आहे, असां कुझु न कयो आहे। पर जेकॾहिं असां विन कयूं त तव्हां सम्झो त असां हिन में कुझु कमु कयो आहे। मां एतिरी दावा कयां थो त भले तव्हां प्राइवेट स्कूल जेके शहर में हलनि था न, उन्हनि जे ॿारनि खे बि हिननि जे साम्हूं आणियो ऐं गवर्नमेंट खे मां अपील कयां थो त हिननि सां हिननि जा मुक़ाबला करायो, हिननि खे वठी अचो, ॾेखारियो त बाबा ही ॿार आहिनि जेके हिते कमु कनि था पिया, हिते जेके पंहिंजी सलाहियतूं ॾेखारनि था, एतिरो हिननि में टैलेंट आहे। मां इहो दावा सां चवां थो, जंहिं टीचर खे असां ट्रेनिंग ॾिनी आहे, तव्हां उन टीचर जे भले क्लासरूम में वञी करे वेही ॾिसो त उहो कहिड़े तरीक़े सां पढ़ाए थो, हाणे ॿारनि खे कहिड़ा मटीरियल इस्तेमालु करे थो, लोकल शयूं तीलियूं खणी उन्हनि खे अंग अखर सेखारे थो ऐं मुख़्तलिफ़ शयूं जेके पंहिंजूं उनजो अवेलेबल वीचारे वटि जेको रिसोर्स आहे न, उनखे यूज़ कंदे उहो उनखे ॿारनि खे पढ़ाइण में सेखारण में जॉयफुल जेका लर्निंग आहे न, रांदि रूंद में ॿारनि खे सेखारे थो। असांजो टीचर जंहिंखे टीचर असां ट्रेनिंग ॾी आहे उहो करे थो, भले तव्हां कॾहिं अची करे क्लासरूम में वेही करे इहा शइ ॾिसो। तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त तव्हां अॼु हिकिड़े ॻोठाणे इलाइक़े में मौजूदु आहियो, हीउ हेॾो वॾो प्रोग्राम तव्हां ॾिसो पिया, तव्हां पाण उन प्रोग्राम खे ऑपरेट कयो पिया, हीअ नंढड़ा नंढड़ा ॿार हिते वेठा आहिनि, तव्हां शहर सां तव्हांजो वास्तो आहे, त तव्हांखे ॿारियाड़ी जे हिन इवेंट ऐं शहर वारे इवेंट में कहिड़ो फ़र्क़ु नज़र अचे थो? जीअं त पहिरियों ई मुक़ररनि चयो त असांखे तमामु हिकु बहितरीनु ख़ुशी बि थिए थी ऐं वॾो फ़र्क़ु वाज़िह नज़र अचे थो त हिते जी पढ़ाई त सुठी आहे, पर बाउंड थी वञनि था प्राइमरी स्कूल ताईं। ऐं छोकिरियुनि जी ॻाल्हि कंदसि, छाकाणि त मां फीमेल आहियां, 5 खां बाद हिते कोई सेकेंडरी स्कूल न आहे त छोकिरियूं अॻिते पढ़ी सघनि ऐं उन्हनि जी तालीम हिते बस थी वञे। जेतिरो टैलेंट आहे, लेकिन 5 ताईं ॾिसो, अॼुकल्ह जे ज़माने में 5 ताईं इन लाइ तालीम न आहे त अगरि राजा अब्दुल क़ादिर खोसो में स्कूल हुजे ऐं 5 जी छोकिरी इंटर या मैट्रिक इंटर ताईं करे त हिते ई लेडी टीचर थी सघे थी। ऐं इन्हनि जॾहिं असां हिते कम्यूनिटी सां मिलंदा आहियूं त हिते इहा ई हिकिड़ी डिमांड हूंदी आहे त 5 खां बाद असांजो कल्चर न आहे त मेल उस्ताद खां तालीम ॾियारी वञे, त हिते हिकु फीमेल टीचर जो हुजणु ज़रूरी आहे। ऐं ॿिए तरफ़ तव्हां पाण ॾिसो त जैकबाबाद खां काई बि फीमेल टीचर डेली आउटबैक न कंदी ऐं न ईंदी। अगरि हिते अपॉइंट सरकारी तौर ते थी बि वञे थी त उहा डेली नथी अचे। इन लाइ त हिते प्राइमरी खां बाद सरकारी ऑफिसनि खे सोचणु खपे, हाई सेकेंडरी स्कूल हुजनि, मिडिल ताईं स्कूल हुजे। ऐं टैलेंट त मां चवंदी आहियां त अल्लाह ताला जॾहिं इंसानु तख़लीक़ कंदो आहे न, त उन महिल अल्लाह ताला कॾहिं बि अमीर ऐं ग़रीब में तफ़रीक़ न कंदो आहे। इंसानी जिस्म ऐं सलाहियतूं ऐं दिमाग़ उहो अमीर ऐं ग़रीब जो हिकिड़ो ई हूंदो आहे, बसि हुनखे पॉलिश करण जी ज़रूरत हूंदी आहे ऐं असांखे शऊर ॾियण जी ज़रूरत हूंदी आहे। हिते जे ॿारनि खे बि शहर जे ॿारनि खां वधीक दिमाग़ आहे, छाकाणि त हू हिकु खुलियल आबो हवा में परवरिश कनि था, त इन जे लाइ ही वधीक ज़हीन आहिनि ऐं ही ॾुख जा पलियल ॿार हूंदा आहिनि ऐं ही वधीक मतिलबु वधीक ग्रो करे सघनि था, वधीक इस्टेब्लिश जो जज़्बो हूंदो आहे इन्हनि में। सिर्फ़ु इन्हनि खे पॉलिश करण जी ज़रूरत आहे, इन्हनि खे मौक़ा ॾियण जी ज़रूरत आहे। पर तव्हां मैडम ॿी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञो था, ॾिसो था, जंहिं ॻोठ में पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं, भलो कखावा ई घर पर 100 खां वधीक घर मौजूदु आहिनि ऐं हिते हिकिड़ो स्कूल आहे जेको प्राइमरी स्कूल आहे। ऐं केतिरा अहिड़ा ॻोठ आहिनि जिते सियासी सखावत करे चंद घर, जिते 10 घर न आहिनि उते 3 स्कूल जूं इमारतूं आहिनि। तव्हां नथा सम्झो त इहा बि हिकिड़ी बदयांती आहे, इहा बि हिकिड़ी करप्शन आहे ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उतां जे माण्हुनि खे ख़ुशि करण जे लाइ, उतां जे सियासी भोतार खे ख़ुशि करण जे लाइ एतिरियूं अजायूं इमारतूं ॾेई करे, जिते ज़रूरत आहे उते इमारत कोन्हे, जिते का ज़रूरत कोन्हे इमारतूं 3 आहिनि, उस्ताद हिकु बि कोन्हे। न बिल्कुलु तव्हां सही था चओ। स्कूल सिर्फ़ु 2 कमरनि ते आहिनि ऐं जिते अक्सर असांजो मदर ग्रुप बि हिन ॻोठ में हर 11 स्कूल में ठहियलु आहे, जिते असीं औरतुनि खे तरबियत ॾींदा आहियूं त हू पंहिंजे ॿारनि खे कीअं स्कूल मोकिलनि ऐं कीअं स्कूल जो कमु अची घर में कराइनि ऐं कीअं किताब खोले वेहनि। जेतोणीकि हू पढ़ियल न हूंदियूं आहिनि, लेकिन उनखे चवंदा आहियूं जॾहिं तव्हां ॿारनि जे बस्ते जो ख़्यालु कंदव, हुनजो बस्तो खोले ॾिसंदव त तव्हांजो ॿारु डिॼंदो त मूंखे घर में बि कोई ॾिसण वारो आहे। त इन लिहाज़ खां जीअं इन स्कूल जी ॻाल्हि कयां त राजा अब्दुल क़ादिर में सिर्फ़ु 2 रूम्स आहिनि ऐं जॾहिं बि आउं वेंदी आहियां मूंखे छोकिरियूं ॿार उस में वेठे नज़र ईंदियूं आहिनि त मुंहिंजी दिलि चवंदी आहे त हिते 3 रूम बि हुजे, हिते जा जेके मुखैया हज़रात आहिनि उहे वठनि। अगरि गवर्नमेंट नथी करे त जीअं असांजी स्कूल मैनेजमेंट कमेटी ठहियल हूंदी आहे। अॼुकल्ह जंहिं बि मुल्क तरक़ी कई आहे उन्हनि शेयरिंग जी बुनियाद ते कई आहे, ओनरशिप जी बुनियाद ते कई आहे। जॾहिं बि असां का ॻाल्हि ऑन कंदा आहियूं त पोइ उहा
तव्हां चओ था त मुखैर हज़रात हिते मदद करनि पर खोड़ सरकार तरफ़ां मुस्तहिक जेके ज़मींदार आहिनि उन्हनि खे पैसा ॾेई अजाई इमारतूं ठाहियूं पियूं आहिनि इहा तनक़ीद जहिड़ी ॻाल्हि न आहे। बिल्कुलु बिल्कुलु तनक़ीद जहिड़ी आहे। ॾिसो पाकिस्तान खे आज़ाद ते एतिरा साल थी विया आहिनि, असां तनक़ीद करे करे हाणे थकी पिया आहियूं। जॾहिं हाणे असां अगरि तरक़ी चाहियूं था त पंहिंजी मदद पाण जे तहत कोई कमु करे उन्हनि भुतारनि खे उन्हनि खे शर्म ॾियारे सघूं था त ॾिसो ईअं बि थी सघे थो। अगरि तव्हां नथा ॾियो ईअं बि थी सघे थो। अगरि ग़रीब खां मानी खसी वेंदी आहे, छा ग़रीब मानी न खाईंदो आहे? हू वधीक महिनत करे खाईंदो आहे। अगरि ॿनी ते जंहिंमें हू अनाज पाईंदो आहे उन अनाज जो मालिक न हूंदो आहे लेकिन मानी खाईंदो आहे। ठीकु आहे, करणु खपे, बिल्कुलु करप्शन आहे। ऐं अगरि तालीम में कम अज़ कम मुंहिंजी इहा दरख़्वास्त आहे तमामु असांजे MNA MPA सियासी जेके वोट वठी उन ॻोठ मां वञनि था उन्हनि खे त ख़ुदारा तालीम खे हथी ॾियो। अगरि तव्हां तालीम ख़तमु कंदव ऐं सिंध जी हालत हिन वक़्तु छा आहे, सिंध जी तबाही तालीम जी तबाही जे करे आहे। अगरि असांजी तालीम में वाधारो ईंदो, स्कूल ठहंदा त इंशा ताला असांजी सिंध बि तरक़ी कंदी। त ही सवें बाला हिते गॾु थिया आहिनि। जेकॾहिं ही बाला तक़रीरी मुक़ाबलनि में हिसो वठनि था, नातिया मुक़ाबलनि में हिसो वठनि था, बैतबाज़ी जे मुक़ाबलनि में हिसो वठनि था त समूरी जो समूरी तालीम इन्हनि ई उस्तादनि उन ॿारनि खे ॾिनी आहे। इहे वञी के शहर जे के प्राइवेट स्कूलनि मां ॿार तालीम कोन वठी आया आहिनि। उन्हनि इलाइक़नि उन्हनि स्कूलनि जा ई ॿार आहिनि जिते न बिजली आहे, जिते न थधे पाणी जी सहूलियत आहे, जिते तालीमी जेके टीचिंग जे लाइ घुरिबल सामान हुजे थो न उन जी सहूलियत आहे, न वरी ॿियूं घुरिबल सहूलियतूं आहिनि। उन जे बावजूदि पुठिते पयल इलाइक़नि में कामवर्की करप्शन ऐं वॾेर के वकड़नि जे वर चढ़ियल ही स्कूल उन जे बावजूदि ही अहिड़ो नतीजो ही कहिड़ी ॻाल्हि जो सबूत आहे। हिकिड़े पुठिते पयल इलाइक़नि में हिन ॻोठाणनि इलाइक़नि में एतिरा ॿारड़ा उहे मासूम ॿारड़ा जिन खे का सहूलियत स्कूल में कोन्हे, उहा उस्ताद जेके पंहिंजे घरनि खां पैदल उन स्कूलनि ताणी पहुची करे तालीम ॾियनि था ऐं उन्हनि खे को ॿियो धंधो खंधो कोन्हे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उनजो कारोबार इहा ई नौकिरी आहे जंहिं ते पंहिंजो पेट गुज़र बि करनि था ऐं उन ॿारनि खे तालीम बि ॾियनि था। त ही ॿारड़ा जेके हिते गॾु थिया आहिनि ऐं उहे कहिड़े मसइलनि जो शिकार आहिनि, उहे उस्तादनि खे कहिड़ी घुरिजूं आहिनि जेके उन जे स्कूलनि में पूरियूं थियणु खपनि जंहिंसां अञा तालीमी मयार बहितर थींदो। असां सां ही उस्ताद गॾु आहिनि। साईं तव्हांजो छा नालो आहे? साईं अब्दुल वहाब केहर। अब्दुल वहाब, तव्हां कहिड़े स्कूल में उस्ताद आहियो? मां GPS शंबे बिरोज में उस्ताद आहियां। शंबे बिरोही में उस्ताद आहियो। तव्हांजे ॻोठ वारो जेको स्कूल आहे शंभू बिरोही, उन में कहिड़ी सहूलियत आहिनि? साईं बराड़ी जा स्कूल आहिनि, सहूलियतनि जी त कुझु ज़रूरत खोट आहे पर उन हूंदे बि असांजी जेका आहे बिल्डिंग जी ज़रूरत आहे उनखे रिपेयर जी। केतिरा ॿार तव्हांजे स्कूल में पढ़ंदा आहिनि? तक़रीबन 140 ताईं मुंहिंजे स्कूल में ॿार आहिनि। उस्ताद घणा आहिनि? 2 उस्ताद आहियूं असां। पोइ भला सरकार खे इहो स्कूल विसरी वियो आहे छा? 2 उस्ताद 140 ॿार आहिनि त तव्हां 70 ॿार हिकु उस्ताद कीअं पढ़ाए सघंदो? साईं इहे त पंहिंजी जॻह ते मसइला आहिनि, गवर्नमेंट खे त बिल्कुलु ॼाण आहे, पंहिंजे बाला ऑफिसरनि खे ॼाण आहे ऐं असां बि उन्हनि खे चवंदा रहंदा आहियूं पर ॿारड़ी जो माहौल आहे उन स्कूल जे उन एरिया में उस्ताद कोन्हनि। मां पाण बि उन ॻोठ जो न आहियां, ॿाहिरां खां ईंदो आहियां पर इहा असां उन स्कूल खे हलाइण जे करे जेतिरा बि उस्ताद आहियूं, कॾहिं हिकु हूंदा आहियूं कॾहिं 2 हूंदा आहियूं, कोशिशि कयूं था उनखे हलाइण जी। फर्नीचर आहे? फर्नीचर? हा फर्नीचर आहे। टीचिंग जो मटीरियल ॾींदा आहिनि? चाक आहे या डस्टर आहे, ब्लैक बोर्ड आहिनि, ॿियो जेको घुरिबल सामान हुजे थो पढ़ाइण जे लाइ उहो तव्हांखे ॾिनो वेंदो आहे? उहो आहे जॾहिं असांखे SMC जेका थींदी आहे सालियानी कुझु ग्रामीण त असां उन मां उहो कुझु कंदा आहियूं जेके पंहिंजे स्कूल जे सहूलियतनि जे लाइ। SMC मां ऑफिसरनि खे घणो हिसो ॾींदा? न उन्हनि खे कोन ॾींदा आहियूं। स्कूल जे लाइ ज़ाहिर आहे उहो एतिरी वॾी त बजट कोन्हे, ज़ाहिर आहे स्कूल जेको पाणी जो कोन कॾहिं नलको आहे, को भरा कराइणो आहे, रिपेयर आहे, को ॿियो सामान आहे वठिणो पए थो त असां उन्हनि खे त न ॾींदा आहियूं। हिकु उस्ताद प्राइमरी उस्ताद आहे, उहो वीचारो कहिड़ो पंहिंजे ऑफिसरनि जे मथां भाहींदो, छा चवंदो त उन खां को हिसो वरितो वेंदो आहे। इन ॻाल्हि में कोई शक कोन्हे त तालीम खाते जा ऑफिसर पंहिंजो SMC में ज़रूरु हिसो रखनि था जंहिंजे करे बि इलाही सारा मामला मुतासिर थियनि था। हिकु ॿियो उस्ताद असां सां गॾु आहे। साईं तव्हांजो छा नालो आहे? हफ़ीज़ुल्लाह साईं। हफ़ीज़ुल्लाह, तव्हां कहिड़े स्कूल में उस्ताद आहियो? हा साईं प्राइमरी स्कूल न्यू जंगीपुर। केतिरा ॿार पढ़ंदा आहिनि? तक़रीबन 130-140 ॿार तादाद थींदो। उस्ताद घणा आहियो? 4 उस्ताद आहिनि। भला हिते अॼु तव्हां कॉम्पिटिशन कराई आहे ॿारनि जी, तव्हां ॿार वठी आयो पंहिंजे स्कूलनि जा, हिन प्रोग्राम में कॉम्पिटिशन में हिसो वठण सां ॿारनि जी कहिड़ी सलाहियत उजागर थींदी या हिन सां कहिड़ो मैसेज वेंदो? अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि या न थियणु खपनि? बिल्कुलु थियणु खपनि साईं।
ख़ासि करे इहे त सवेरे थियणु खपनि पर हाणे बि जेको आहे देरि आहे दुरुस्त आहे वारो हिसाबु आहे। तव्हां ॾिसो था असांजे ॿारनि में वॾो टैलेंट आहे। माण्हू त ॻाल्हियूं कंदा आहिनि भाउ प्राइवेट स्कूल पर हाणे तव्हां सरकारी स्कूलनि जा पाण तव्हां उहो थी मुनसिफ़ थी तव्हांखे पाण खे ख़बर पवंदी त सरकारी स्कूल छा आहे, प्राइवेट स्कूल छा आहे। प्राइवेट स्कूल में फीसूं आहिनि, किताबनि जा पैसा आहिनि, बाक़ी हिते किताब बि फ्री आहिनि। इनशाला तालीम जो मयार बि तव्हां पाण जेको अॻिते हली करे ॾिसंदव। तव्हां सम्झो था त हिन सरकारी स्कूलनि खे अञा जेके सहूलियतूं ॾेई करे उन्हनि ॿारनि खे तालीमी सहूलियतूं ॾिनियूं वञनि, उस्तादनि खे स्कूलनि में सहूलियतूं ॾिनियूं वञनि त इन सां अञा तालीमी बहितरी ईंदी। तमामु बहितरी ईंदी सही। हालांकि तव्हां ॾिसो हिन वक़्तु हर स्कूल जो माहौल जेको इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे तबाह थियल आहे। ख़ासि करे असां वटि जेको सैलाबी सूरत हाल थी उनखां पोइ जेकी का हालत आहे तमामु ख़राबु आहे। तव्हां पाण बि ॾिठो हूंदो, विया बि हूंदो, काफ़ी स्कूल जेके आहिनि ज़बूर हाल में आहिनि। पर उन हूंदे बि इनशाला असांजी तालीम जेका आहे खां अॻरी आहे, अॻिते वधंदी। ऐं असांजो ऐलान जंग आहे ख़ासि करे प्राइवेट स्कूल सां। तव्हां ॾिसंदो त असांजो मयार, असांजे ॿारनि जो मयार जेको तव्हां हाणे ॾिसो था इन जलसे इन में प्रोग्राम में, त ॿारनि में केतिरो टैलेंट आहे। भला तव्हां वटि साल में एजुकेशन लिटरेसी डिपार्टमेंट जे तरफ़ां केतिरा माण्हू ईंदा आहिनि विज़िट करणु, ऐं एजुकेशन वर्क्स डिपार्टमेंट जे तरफ़ां केतिरा माण्हू विज़िट करणु ईंदा आहिनि सूरत हाल जाचण जे लाइ? को बि न ईंदो आहे। हाणे बि हे जेको आहे प्राइवेट जेके NGOs आहिनि, नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन जेके आहिनि, थोरो घणो पंहिंजे हिसाब सां अचनि था, सर्वे कनि था, पर उनजो को बि खड़तेल कोन थो निकिरे। ख़ासि करे सरकार त न हुजण जे बराबरि आहे। का बि तरक़ी कोन थी थिए। असांजो स्कूल जेको आहे 1988 में ठहियो आहे, हिन वक़्तु ताईं हुन में का बि तरक़ी न आहे थी। उहा स्कूल जेका इमारत आहे ख़ासि करे बोर्ड जी सूरत हाल खां पोइ तमामु ख़राबु थी वई आहे। बोर्ड 2010 जी बोर्ड खां पोइ इन स्कूल जी का मरम्मत न थी? मरम्मत थी आहे, थोरी घणी NGO वारा आया, उहा बि ईअं नाले मात्र, बाक़ी का बि न आहे थी। सरकार जे तरफ़ां का बि शइ न आहे मिली। एजुकेशन वर्क्स वारा चवनि था त असां ज़िले में हज़ारें स्कूल ॿीहर ठाराए छॾिया। साईं उहो कागज़नि में हूंदा, बाक़ी ऑन फील्ड जेको आहे त का शइ बि कोन्हे। घणा कमरा आहिनि स्कूल में? 2 कमरा आहिनि साईं। 140 ॿार? 140 ॿार तक़रीबन। 70 ॿार हिकिड़े कमरे में कीअं था विहारियो? इहा ई त ॻाल्हि आहे न, त सरकार खे त जूं ई नथी खाए। ख़ासि करे असांजा जेके अमलदार आहिनि, ख़ासि करे असांजा MPs MNAs, असां उन्हनि खे बि दाऊं कयूं आहिनि। असां पंहिंजे सरकारी अमलदारनि खे बि ऐलान कयो। स्कूल में कॾहिं को तक जो चूंडियल नुमाइंदो घुमणु आयो आहे त स्कूल खुलियल आहे, बंदि आहे, ॿार पढ़नि था नथा पढ़नि, हिते बिल्डिंग जी ज़रूरत आहे न आहे, कॾहिं को आयो आहे? न, कॾहिं बि न आयो साईं। सिधी सही ॻाल्हि आहे, को बि न आयो आहे। हर को माण्हू तॾहिं ईंदो आहे जॾहिं इलेक्शन थींदी आहे, उनखां पोइ को बि ज़ाहिर न थींदो आहे। इहा हक़ीक़त आहे, तव्हांखे बि ख़बर आहे। जॾहिं इलेक्शन थींदी आहे पोइ उस्ताद जी ड्यूटी लॻंदी आहे, ओॾी महिल चवंदो आहे वोटनि जी पारत थी। बिल्कुलु 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 इहा हक़ीक़त आहे। ॿियो सीनियर उस्ताद असां सां गॾु आहे हज़ार ख़ान। तव्हां सीनियर उस्ताद आहियो, हिन इलाइक़नि जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में तव्हां ॿारनि खे पढ़ायो आहे। तव्हां सम्झो था त ही ॿारड़ी जा ॿार गुलनि जहिड़ा नियाणियूं आहिनि, 2 छोकिरा आहिनि। इन ॻाल्हि जो सबूत आहे त इन ॻोठाणे पढ़ंदड़ ॿारनि खे बि तालीम जी ज़रूरत आहे, उन में टैलेंट आहे, ऐं ही बि दुनिया में साबित करे सघनि था त उहे बि हिन खिते में रहंदड़ ॿार कंहिं बि सलाहियत में घटि न आहिनि कंहिंखो। त तव्हां सम्झो था त कहिड़ी कहिड़ी शयुनि जी खोट आहे जेका अञा थियणु खपे, जंहिंसां अञा ही मयार बहितर थींदो? सजण साईं, हक़ीक़त इहा आहे त उहो चवंदा आहिनि त जा सूरतियूं ममिड़नि तां भंडण न थिए। जेकी साईं वारनि ॻाल्हि कई त हिन 2010 वारी ॿोॾ खां बाद में जेको मुतासिर थियो आहे इलाइक़ो असांजो या सॼी सिंध, उनमें ख़ासि करे असांजी UC बलोचाबाद त कश्मीर खे वेझी टोड़ी बंद खे, उनजे करे असांजो त हिते घणो कुझु थियो आहे। हक़ीक़त इहा ओल्ड ज़ंगीपुर वारी बिल्डिंग तव्हां ॾिठी हूंदी, या जीअं साईं न्यू ज़ंगीपुर वारी बिल्डिंग तव्हां ॾिठी आहे, शंभूपुर वारी बिल्डिंग तव्हां घुमी आया हूंदो या हेॾे विया हो। हक़ीक़त इहा आहे त उन महिल त हर को पंहिंजी नफ़्सा नफ़्सी में हो। वॾेरनि ऐं कामोरनि बि इहे पंहिंजे हेलीकॉप्टरनि जे मथां पंहिंजा सामान कढी आहे, बाक़ी ॿुढा वीचारा उहे मुठा जन ते कलर वठा। हक़ीक़त इहा आहे ज़रूरत आहे, पर पोइ जेकॾहिं कोई मालिकी करे थो त ठीकु आहे, नथो करे त पोइ इहो जहान ईअं हले थो पियो। माशाअल्लाह हिन जे बावजूद बि असांजे हिननि ॿारनि खे तव्हां ॾिठो, हिननि खां कुझु ॿुधो, अञा बि कुझु ॿुधाईंदा। पर मक़सदु इहा त जेसिताईं वॾेरा शाही ऐं ऑफिसर जेकॾहिं इहे असां सां मुतफ़िक़ न थींदा, तेसिताईं असां त मुश्किल था सम्झूं कंहिं ॻाल्हि खे। माना कामोर की करप्शन ऐं वॾेर के वकड़नि मुल्क मुंझाए छॾियो। मुल्क मुंझाए छॾियो, हक़ीक़त इहा आहे। ज़ाहिर आहे हिकु ग़रीब उस्ताद न कंहिं कामोरे ते बाहे सघंदो, न कंहिं वॾेरे ते बाहे सघंदो। त ही मासूम ॿार आहे, इन जेको टैलेंट आहे उन्हनि जो, उन्हनि तक़रीरी मुक़ाबलनि में हिसो वरितो आहे, उन्हनि हर क़िस्म जी कॉम्पिटिशन में हिसो वरितो आहे। तव्हां सम्झो था त कंहिं बि तरह सां प्राइवेट स्कूलनि खां ही सरकारी स्कूलनि जा ॿार सलाहियतनि में तालीम में घटि न आहे। मां सम्झां थो त अॼु जेकॾहिं ही त असांजा सभु सरकारी पंहिंजो स्कूलनि जा शागिर्द आहिनि, पर जेकॾहिं ॿियो अहिड़ो को मोड़ अचे जंहिंमें प्राइवेट शागिर्द बि अचनि, असां सरकारनि सां मुक़ाबिलो कनि, त अच्छे ऐं कारे जी बाद में ख़बर पवंदी।
तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। हीउ प्रोग्राम शायदि असांजे सर्विस में कॾहिं न थियो आहे अहिड़ो। जीअं असांजो सर्विस हिन वक़्तु त लॻभॻि 40 सालनि जी आहे। हिकिड़े ॿाहिराड़ी जे अबोज माण्हुनि खे सॾाए करे पहिरियों घणे ॿार आया आहिनि, मासूम ॿाहिराड़ी जा। ऐं प्राइवेट स्कूलनि में नॉन कैडर उस्ताद मुक़ररु आहिनि जेके मैट्रिक पास न आहिनि। हिते असां उस्ताद जेके आहियूं सीनियर उस्ताद हूं, टाइम ते अचणु, पाबंदी सां पढ़ाइणु असांजो मंशूर रहियो आहे। ऐं इनशाला असांजा ॿार तुंहिंजे प्राइवेट स्कूलनि खां नंबर खणंदा जेकॾहिं भेटा थिए असांजा के घटि न आहिनि। तव्हां प्राइवेट स्कूलनि खे चैलेंज कयो था त भले अची मुक़ाबिलो कयो असां प्राइमरी जे ॿाहिरि जे प्राइमरी उस्तादनि जा जेके तयारु कयल ॿार आहिनि। जी बिल्कुलु असांजो चैलेंज आहे इहो आहे। असां वटि हिन वक़्तु बि 120 ॿार 130 ॿार डेली स्कूल में ईंदा आहिनि। कहिड़े स्कूल में आयो मोहम्मद अयूब कहर में। उते 130 ॿार आहिनि। जी 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 130 ॿार आहिनि बिल्कुलु, जंहिंमें छोकिरियूं बि घणे तादाद में आहिनि। हिते पसगिरदाई में भला को छोकिरियुनि जो स्कूल आहे? न न अहिड़ो पसगिरदाई में कोन्हे। उन करे न्याणी ॿार जेके आहिनि तमामु इन मुश्किलात जा शिकार आहिनि। मजबूरी आहे, ईंदा आहिनि पोइ उहे बि 5 दर्जे ताईं पढ़ी करे पोइ बाद में उते मथे को मिडिल स्कूल कोन्हे जो साइड में वञी को उते मथे पढ़ी सघनि। बसि 5 दर्जे खां पोइ ॿार ईअं रुलनि था पिया घर जे इन कमनि में। बाक़ी जेके होशियारु छोकिरियूं आहिनि, मां सम्झां थो असांजा एॾा होशियारु छोकिरियूं आहिनि जो छोकिरनि खां बि नंबर खणी वेंदा। हे प्रोग्राम तमामु सुठो आहे। मुक़ाबिलो थिए थो ॿारनि जो ऐं इन में ॿारनि जो शौक़ु वधे थो। हे असां ॾिठोसीं त उते पंहिंजे स्कूल में ॿार असां खां पुछनि पिया ऐं सबक़ु पको पिया कनि, सुवाल जवाब पका पिया कनि। ऐं हिकिड़ी जाइ हिकिड़े खे चवनि पिया तव्हां हलंदव त ॿियो बि चए पियो असां बि हलंदासीं। ईअं ई ॻाल्हि में तमामु इहो सुठो प्रोग्राम आहे। तालीम सुठी आहे साईं, तमामु भली थी हले पई, तमामु सुठी थी हले, सुठा उस्ताद पढ़ाइनि था पिया। हा ऐं हे इल्मु जेको आहे न साईं, इल्मु माल न आहे त को चोराए वञे। जंहिंखे इल्मु जेको हूंदो आहे न उहो उन सां हूंदो आहे। इल्मु न आहे माल जो चोर चोराए, ॼाण हमेशह साण आलिम सां आहे। को लख लुटाए त बि अखर न मिलेसि। अब्दुल कादर चए जंहिं महिल वक़्तु हलियो वियो न त पोइ उनखे अखर बि न मिली सघंदो। जेकॾहिं उहो हिन वक़्तु पढ़ाए वठंदो त हाणे इल्मु पिराइणो तमामु सुठो आहे। सो छोकिरा पढ़नि था, तमामु शौक़ सां पढ़नि था ऐं हर स्कूल में 60-70 ॿार पढ़े थो। नियाणियुनि जे वेझे शक में हिते स्कूल न आहे, उहो असां सां गॾु हुन क्लास में जुदा हुन में जुदा ऐं उस्ताद था पढ़ाइनि। नियाणियुनि जो स्कूल कोन्हे, माना छोकिरनि सां थी पढ़नि असां वटि त। जैसे मुल्क असांजो सऊदी आहे पर मुल्क सां वॾी बेहूदी आहे। मुल्क असांजो सऊदी आहे। रोडस जा पैसा वया खाई, अस्पताल में न आहे दवा काई, बाक़ी घटिने में वरी गंद इलाही, अवाम सां वॾी तादी आहे। मुल्क असांजो सऊदी आहे पर मुल्क सां वरी बेहूदी आहे। नाज़रीन, तव्हां ही ज़बरदस्त क़िस्म जो प्रोग्राम हिकिड़े ॻोठाणे इलाइक़े में ॾिठो जंहिंमें सभी स्कूली ॿार शामिल आहिनि। उन में छोकिरियूं बि आहिनि, मासूम छोकिरा बि आहिनि, मासूम नंढी उमिरि जा ॿार आहिनि जंहिंजी उमिरि 8 खां 9 सालनि ताईं जो उनजी उमिरि आहे। उहे ॿार 6 सालनि खां वठी 9 सालनि जी उमिरि जा ॿार आहिनि। हेॾो वॾो प्रोग्राम थी रहियो आहे पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिते को बि ज़िले इंतिज़ामिया जो अमलदार मौजूदु न आहे। उन्हनि जी हिते अदम दिलचस्पी जो वाज़िया सबूत आहे त उन्हनि जी इन शोबे सां शायदि दिलचस्पी न आहे, जंहिंजे करे उन्हनि खे हिन प्रोग्राम में अचण जी का ज़रूरत महसूसु न थी। पर हिते जेके गैर सरकारी तंज़ीमूं, समाजी तंज़ीमूं आहिनि या ॻोठ जो नेक मर्द आहे, उन्हनि जी दिलचस्पीअ सां ही प्रोग्राम मुनक़िद थियो आहे जंहिंमें सवे ॿार शरीक आहिनि, मुख़्तलिफ़ स्कूलनि जा उस्ताद शरीक आहिनि। ऐं अहिड़े प्रोग्रामनि सां हिकिड़ी ॿारनि में हौसलो उजागर थींदो, उनजो हिमत वधंदी ऐं उन्हनि में तालीम पढ़ाइण जो शौक़ु वधंदो। ज़ाहिर आहे जेकॾहिं इहा कॉम्पिटिशन वारो माहौल मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिन इलाइक़नि में इंतिहाई ज़रूरी हुयो। जेकॾहिं अहिड़ा प्रोग्राम मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जारी रखिया वञनि त हिकु तालीम जे वाधारे जे लाइ इंतिहाई काराइता साबित थींदा। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।